वाक्यन ओम शांति। रावण सा विमुख ऐं बाप सा जे सम्मुख रहो। 27/5/1972 जा वाक्य आहिनि। हिन समय जो सभी वेठा आहियो, सभिनि जी हिन समय जी श्रेष्ठ स्टेज चऊं व अव्यक्त स्थिति चऊं। हिन समय सभिनि जी अव्यक्त स्थिति आहे। जॾहिं बाप दादा ईंदा हुया त सभी पंहिंजी देह खे भुलिजी करे बाप दादा खे अनुभव कंदा हुया। त बाबा उन समय जे लाइ बाबा पुछनि था कि हिन समय सभिनि जी अव्यक्त स्थिति आहे व अञा ताईं कोई व्यक्त भाव में स्थित आहे। कोई बि व्यक्त स्थिति में थी करे वेंदा आहियो त अव्यक्त मिलन व अव्यक्त बोल खे धारण न करे सघंदा आहिनि। अगरि असां हाणे बि अगरि अव्यक्त महावाक्य ॿुधूं, जेका असां रोज़ रोज़ ये अव्यक्ति महावाक्य आहिनि, ये कंहिंखे सम्झ में ईंदा? जेकी आत्मायूं पंहिंजी देह खां न्यारी थी करे ॿुधदियूं न, चाहे साकार चाहे अव्यक्त। साकार में भी हिकु ॻाल्हि में इलाही अर्थ हूंदो आहे। त परमात्मा जो हर महावाक्य सम्झण जे लाइ असांखे पंहिंजी देह खे भुलिजी करे आत्मा सम्झणो पवंदो। तॾहिं असां बाबा जी मुरली जी या व्यक्ति महावाक्यनि जो हर शब्द जो अर्थ गहराई से समझी सघंदासीं। न त ईअं मथां ई हली वेंदो, हिकु कन खां ॿुधसि ॿिए खां निकिरी वेंदो। कोई भी व्यक्त अगर खुद के शरीर समझी करे असां ॿुधंदासीं न, बाबा खे यादि करे न ॿुधंदासीं, त असां अव्यक्त मिलन अव्यक्त बोल के धारण न करे सघंदासीं। त अव्यक्त स्थिति में स्थित आहियो, इहे बि बाबा जा अव्यक्ति महावाक्य न, इहे बि असांखे तॾहिं सम्झ में ईंदा जॾहिं असां खुद खे आत्मा सम्झंदासीं ऐं लाइट जे फरिश्ते स्वरूप में अनुभव कंदासीं। त बाबा चवंदा अव्यक्ति स्थिति में स्थित आहे, जो न आहे वो हथ उठायो। अगर हिन समय अव्यक्त स्थिति में स्थित आयो, व्यक्त भाव जे भान सां परे आयो त छो आयो? हिन समय बाप दादा जी पधरामणी हुई त हिन सभिनि जे बाबति आया, हिन करे सहज अव्यक्त स्थिति थी वेंदी। सभी हिकु ई अव्यक्त स्थिति सभिनि जी छो ठही आहे? कीअं ठही? अव्यक्त बाप दादा जे साम्हूं हुजण जे कारण सभिनि जी हिकु ई अव्यक्त स्थिति ठही वई न। हाणे बि अगरि असां अव्यक्त महावाक्यनि जो वीडियो ॾिसूं न त सहज जी असांजी उहा स्थिति ठही वेंदी। अगरि ईअं नथी ठहे त हुनजो प्रैक्टिस करो। त ईअं ई अगरि सदा पंहिंजे साम्हूं बाप दादा खे सम्मुख सम्झी करे हलूं, भई हुन समय बाप दादा ईंदा हुया या वीडियो में ॾिसो, पोइ अनुभव करो कि सदा ई बाप दादा मूंसां गॾु आहिनि, मुंहिंजे सम्मुख आहिनि। त छा स्थिति थी वेंदी? अव्यक्त स्थिति थी वेंदी न। त बाप दादा जी सदा सम्मुख रहण जे बजाए बाप दादा खे पाण सां अलॻि व दूर सम्झी करे हलो ई न। सम्मुख भी न, मूंसां गॾु आहे। ये जो माण्हू चए न आत्मा से परमात्मा, आत्मा से परमात्मा न थींदी आहे, लेकिन असां पंहिंजी बुद्धि द्वारा बाप दादा सां सदा कनेक्ट रहंदासीं न त असांजा कर्म बाप दादा जीअं थी वेंदा आहिनि। त बाबा चए थो सम्मुख रहण जे बजाए बाप दादा खे पाण सां अलॻि व दूर छो सम्झी करे हलो था। जीअं हिकु सीता जो मिसाल ॿुधाईंदा व ॿुधंदा रहंदा न कि सीता सदा कंहिंजे सम्मुख रहंदी हुई? राम जी सम्मुख। अर्थात स्थूल में सम्मुख न, लेकिन बुद्धि सां सदा बाप दादा जे सम्मुख रहणो। अर्थात असांजो मन बुद्धि संस्कार बाप दादा से सदा ही कनेक्टेड रहो। जो बाबा जो संकल्प, जो बाबा जी श्रीमत, जो बाबा जो संस्कार वो मुंहिंजो। त जीअं असां बाप दादा जी सदा सम्मुख आहियूं, असां हुन सां साथ आहियूं।
बाप दादा जी सम्मुख रहण था रावण माया जी माया सां विमुख रहण न त मुंहुं मोड़े छॾियो। जॾहिं माया सां विकार बुराइनि जे सम्मुख थी वेंदा आहियूं त बाप सां बुद्धि विमुख थी वेंदी आहे न। जो अति प्यारी से प्यारी संबंध हूंदो आहे हुन सां स्वतः ई सम्मुख उथण वेहण खाइण पीअण हलण सां सदा साथ जो अनुभव कबो आहे बुद्धि द्वारा। भले कोई माण्हू केतिरो बि परे रहंदो हुजे लेकिन अगरि कंहिंखे कंहिंजी यादि ईंदी आहे न मन बुद्धि हुन सां कनेक्ट हूंदो आहे उन जहिड़ा ई संस्कार धारण करे कमु कंदा आहिनि त उन्हनि खे लॻंदो ई न आहे की असां अलॻि आहियूं, सदा ई साथ आहियूं। त बाबा चवनि था कि जेका अति प्यारी से प्यारी संबंध हूंदा न हुन सां सुठा ई सम्मुख ई वेहण उथण खाइण पीअण हलण सां सदा साथ जो अनुभव थींदो आहे। तो छा बाप दादा जी सदा सम्मुख नहीं रही सकता है? अगर सदा सम्मुख न रहंदो तो सदा अव्यक्त भी न रहेंदी। सदा सम्मुख रहंदो तो अव्यक्त भी रहेंदी। श्री बाबा संजो निराकार ब्रह्मा महासन जी फरिश्तो। अगर असां भी सदा बाप दादा जे संग में बुद्धि द्वारा रहंदासीं मन बुद्धि संस्कार द्वारा असां भी निराकारी ऐं आकारी फरिश्तो ठही वेंदासीं न। निराकारी आत्मा ऐं आकारी फरिश्तो ठही वेंदासीं। त बाबा चवनि था कि हाणे त दूर छो थी वेंदा आहियो। छा इहे भी बचपन जो खेल कंदा आहियो? कई अहिड़ा ॿार हूंदा आहिनि न जेतिरो माउ बाप उन्हनि खे पास सॾु कंदो न ओतिरो ई नटखट थी थियण जे कारण परे भॼंदा आहिनि। त छा इहे सुठो लॻंदो आहे? सदा पंहिंजी खे सम्मुख सम्झण सां पंहिंजी खे सदा अलमाइटी अथॉरिटी महसूस कंदासीं न। अलमाइटी अथॉरिटी जे अॻियां ॿी कोई अथॉरिटी वार करे सघंदी। वह अलमाइटी अथॉरिटी कॾहिं भी हार न खाई सकती। अगर बाबा साईं बाबा सर्वशक्तिवान आहे त ॿी कोई अथॉरिटी असांजे साम्हूं अची न सकती। असां कॾहिं हार खाई न सघंदासीं, कोई असांखे हार खाराई न सकतो। अॼु अल्पकाल जी अथॉरिटी वारा भी केतिरा शक्तिशाली रहंदा आहिनि। अॼु ॾिसो कंहिंखे भी के कम करण वारे खे असां अथॉरिटी ॾेई छॾूं कि भाई पूरे घर जो संभाल कजो सफ़ाई साफ़ कहिड़ी अथॉरिटी सां कंदो आहे? ये त मुंहिंजो ई घर आहे त हुनखे ॾेई रखी आहे न ईअं तव्हांखे साफ़ करिणो आहे, तव्हांजी मथां ज़िम्मेवारी आहे। त सोचो अल्पकाल जी अथॉरिटी वारा भी केतिरा शक्तिशाली रहंदा आहिनि। त अॼु अलमाइटी अथॉरिटी वारा सर्वशक्तिवान आहे। असां त सर्वशक्तिवान असांखे अथॉरिटी ॾिनी अथई न कि खुद के आत्मा समझी करे मूंखे यादि करे मूंसां गॾु हर कर्म करो त कॾहिं हार न खाईंदो, कॾहिं तव्हांखे कोई हार न खाराए सघंदो। सर्वशक्तिवान जेके अल्पकाल जी शक्ति वारा भी सर झुकाइण वारा थी वेंदा न। असांखे बाबा धारणा जो करण वारा बाबा चवंदा आहिनि धारणा पवित्रता जी या खान पान जी या उथण वेहण जी। त असांखे अगरि बुद्धि में रहंदो न मूंखे कंहिं चयो त असां में उहा शक्ति अची वेंदी आहे। पोइ असां न खाईंदासीं लसन प्याज या ॿाहिरां जी चीजूं त कोई असांखे चवंदो न बि असांखे सहयोग थींदो। छो जो असां पंहिंजे पीउ जो चयो था मञो न। अगरि असां पवित्र रहण चाहियूं था त मूंखे कंहिं चयो आहे पवित्र रहो। अगर असांखे निश्चय हूंदो, असांखे वो नशो हूंदो, असांखे वो विश्वास हूंदो बाबा जे मथां त कोई भी कंहिंखे पवित्र रहण जे लाइ रोके न सघंदो। ये त असां में वो अञा ताईं वो नशो न आयो आहे न। त सर्वशक्तियुनि जे अॻियां अल्पकाल जी शक्ति वारा भी सिर झुकाइण थी वेंदा, झुकण वारा थी वेंदा। वार न कंदा लेकिन सिर झुकाए छॾींदा। छोकी असांखे केर थो चए हीअं करो। असांजो बाबा हुन आत्मनि जो भी पीउ असांखे चए थो
वार जे बजाए बार बार नमस्कार कंदा। त ईअं पंहिंजी खे अथॉरिटी, अलमाइटी अथॉरिटी सम्झी करे पोइ हर कदम उठाए। पाण खे अलमाइटी अथॉरिटी वारा सम्झी करे हर कदम उठायो। पंहिंजी खे अलमाइटी अथॉरिटी सम्झनि अर्थात अलमाइटी बाप की सदा साथ रखण। खुद खे सर्वशक्तिवान सम्झण मतलब बाबा खे पाण सां गॾु सदा। त बाबा चवंदा जीअं ॾिसो अॼुकल्ह जे भक्ति वारनि जा माण्हुनि जी कहिड़ी अथॉरिटी आहे, शास्त्रनि जी आहे न। उन्हनि जी बुद्धि में सदा शास्त्र ई रहंदा, उन्हनि जी बुद्धि में सदा शास्त्र ई रहंदा। कोई बि कमु कंदा त साम्हूं शास्त्र ई लाहींदा। चईंदा ये जो कर्म करूं था वो शास्त्र प्रमाणी है। तो जी शास्त्रनि जी अथॉरिटी वारनि जी सदा बुद्धि में शास्त्रनि जो ई आधार रहंदो। ऐं केॾी कूड़ ॻाल्हि बि केॾी सच सोचींदा आहिनि कि चओ भॻवान सर्वव्यापी आहे, फलाणे शास्त्र में लिखल आहे। हा त सर्वव्यापी त आहे न। भॻवान सर्वव्यापी हुजे त दुनिया में दुखी न हुजे। माण्हू विकार बुराइनि सां मुक्त रहण छुजे, भॻवान त निर्विकारी। लेकिन शास्त्रवादी केॾो पंहिंजी अथॉरिटी सां चईंदा आहिनि कि हा भॻवान सर्वव्यापी आहे। त बाबा चवनि ॾिसो उहा कीअं कमु कंदा आहिनि, साम्हूं शास्त्रनि खे लाहींदा आहिनि। ये जो कर्म करो था वो शास्त्र जे प्रमाण। त जीअं शास्त्रनि जी अथॉरिटी वारनि जी सदा बुद्धि में शास्त्रनि जो आधार रहंदो आहे, अर्थात शास्त्र जी बुद्धि में रहंदा आहिनि। उन्हनि जे सम्मुख शास्त्र आहिनि। तव्हां माण्हुनि जे साम्हूं कहिड़ा अलमाइटी अथॉरिटी बाबा। त असां बि हर कर्म करो, हर बोल बोलो, हर संकल्प करो त असांखे सदा बाबा जी ॻाल्हियूं मन बुद्धि संस्कार मन में बाबा जा बाबा जहिड़ा वीचार रहनि, बुद्धि में बाबा जी श्रीमत संस्कार न कर्म करण जे प्रमाण जो संस्कार खपनि। हुन प्रमाणे असांखे बाबा ईअं चए, बाबा ईअं चए थी न त बाबा साम्हूं अचिणो खपे, अर्थात बाबा जी ॻाल्हियूं साम्हूं अचणी खपे जो बाबा असांखे रोज़ रोज़ ॿुधाईंदो आहे। अगरि असां रोज़ रोज़ ई ॿुधी करे मनन करे बुद्धि रूपी तिजोरी में भरदा वेंदासीं और समय समय ते उन्हनि खे कम में लॻाईंदासीं त पंहिंजी बुद्धि में बाबा जो खज़ानो, बाबा जी ॻाल्हियूं। माण्हू त शास्त्र पढ़ी करे ढूंढंदा आहिनि, हा भई हिन कम जे लाइ उहो कंठ कंदा आहिनि, उहो बि बुद्धि में यादि कंदा आहिनि। असांखे त बाबा ॿुधाइनि था सच्ची ॻाल्हियूं। असां ॿुधी करे पढ़ी करे मनन चिंतन करे हुनखे पंहिंजो खज़ानो बुद्धि में धारण करे था। त जीअं उहो कोई बि कार्य कंदा त शास्त्रनि जो आधार हुजण जे कारण अथॉरिटी सां उहो ई कर्म सत्य मञी करे कंदा न। असांखे बि बाबा हर ॻाल्हि जे लाइ श्रीमत ॾींदा आहिनि। केतिरी बि ॻाल्हि में बार बार उहो त बार बार कंदा आहिनि, शास्त्रनि जी अथॉरिटी सां ॻाल्हाईंदा आहिनि। शास्त्र कॾहिं कूड़ा न थी सघनि, उहे ईअं ई चई सम्झंदा आहिनि जो शास्त्र में आहे उहो ई सच आहे। हाणे शास्त्र कीअं लिखियो लिखण वारो बि न पतो आहे। आए दिन शास्त्र वॾा था थींदा वञनि, केरु थो लिखे पतो न आहे। त कीअं ॾिठो ई न आहे, अलाए केरु थो लिखे। अॼु बि बाबा सुबुह जो थिए न कि शास्त्र वारा ॾिसो केॾी ॻाल्हियूं रमणीक तरीक़े सां लिखंदा आहिनि। छो हाणे असां बाबा खे अलॻि अलॻि रीज़न रमणीक तरीक़े सां ॿुधाईंदा आहिनि न, बाबा हीअ ॻाल्हि ईअं इन करे ईअं थियो ईअं थियो। त शास्त्रनि वारनि बि रमणीक ॻाल्हियूं अलाए जंहिं बि लिखियूं आहिनि हाणे त माण्हू पढ़ंदा आहिनि त उहो ई सत्य मञंदा आहिनि। केतिरो अटल निश्चय रहंदो। ईअं ई असांखे अलमाइटी बाप जी अथॉरिटी आहे, हुनजी अथॉरिटी सां सर्व कार्य सां करण वारा आहियूं। यह एतिरो अटल निश्चय थी वञे जो कोई टाले न सके। बाबा चईंदो आहे न हर ॻाल्हि में कल्याण, त केतिरी बि वॾी अकल्याण वारी ॻाल्हि हुजे असांखे बाबा जी ॻाल्हि बुद्धि में यादि हुजणी खपे। मन खे चऊं सभिनि में कल्याण, हिन में बि कल्याण, हाणे ज्यादा न सोचो।
जी अंदर ये अथॉरिटी ईंदी न कि मूंखे बाबा चए थी हर ॻाल्हि में कल्याण, त हिन में भी कल्याण आहे ई सही। त बाबा चए थो हीअं अगर असां अथॉरिटी सां हर कार्य कंदासीं, बाबा जी हर श्रीमत के मनी करे हलंदासीं, हर ॻाल्हि खे बुद्धि में रखंदासीं, मन खे ॿुधाईंदासीं, तॾहिं असां सदा शांत रही सघंदा आहियूं, सदा विजयी थी सघंदा आहियूं। अहिड़ो अटल निश्चय आहे सदैव पंहिंजी अथॉरिटी भी याद रहे कि ॿिए जी अथॉरिटी खे ॾिसदे हुए पंहिंजी अथॉरिटी भुलिजी वेंदा आहिनि। भई मां केरु आहियां, कोई तव्हांजे साम्हूं कोई वॾो संत सन्यासी गुरु अची वञे त हुनजे अॻियां खुद खे वॾो सम्झी सघंदा आहियो। भई उहो उन्हनि जी त पहनावेश जो भी हाट पाट सां ईंदा आहिनि, लेकिन हुननि खां वॾा असां आहियूं। छो? छोकी उहे त शास्त्रनि खे मञंदा आहिनि, उहे त ब्रह्म तत्व खे भॻवान सम्झंदा आहिनि, ग्रंथ शास्त्रनि खे भॻवान सम्झंदा आहिनि, मूर्तियुनि खे, तत्वनि खे। असां त पार ब्रह्म में रहण वारे परमात्मा खे पहचानियो आहे। लेकिन असां भी अगर आत्म अभिमानी स्थिति में न हूंदासीं, हाँ रिस्पेक्ट रिगार्ड जे लाइ उन्हनि खे नमस्ते करो, हा भई गृहस्थी में रहूं था त थोड़ा पेर भी पवणा पवंदा, लेकिन बुद्धि में याद रहे कि हिन आत्मा खां वॾी मां आहे, हिन आत्मा खां अनुभवी शक्तिशाली आत्मा मां आहियां, समझदार आत्मा मां आहियां। जॾहिं असांजी बुद्धि में हूंदो न, जॾहिं अंदर असांजे नशो हूंदो, तॾहिं गुरु संत सन्यासी असांजे अॻियां झुकदा। बाबा चवंदा आहिनि ग्रस्तनि जे अॻियां ई झुकदा। ये गुरु संत सन्यासी है न, छोकी हिननि घर गृहस्थी छॾे करे भगवान जी साधना कई आहे, प्राप्त करण जी कोशिश कई आहे। लेकिन घर गृहस्थी वारा त परमात्मा खे घर गृहस्थी में रही करे याद था करनि, लेकिन इहा तव्हांजे अॻियां कॾहिं झुकदा जॾहिं तव्हां में एतिरो नशो हूंदो, एतिरी अथॉरिटी हूंदी। ॿाहिरां खां भले असां उन्हनि खे रिगार्ड ॾियूं, रिस्पेक्ट ॾियूं, हर आत्मा शुद्धि बाबा जी ने उन्हनि भी भारत खे थमाइण लाइ पवित्रता धारण कई, त हुननि जो भी वरसो आहे। लेकिन असांखे सदा याद रहे कि मां कंहिंजी चए ते थी हलां, मां कंहिंखे पहचानियो आहे। सदैव पंहिंजी अथॉरिटी याद रहे, कंहिं ॿिए जी अथॉरिटी खे ॾिसी करे पंहिंजी अथॉरिटी खे भुलिजो न, कॾहिं भी न भुलिजणो खपे पंहिंजी अथॉरिटी खे। सभिनि खां श्रेष्ठ अथॉरिटी जे आधार ते हलण वारा आहियो। अगर सदैव अथॉरिटी याद रखो त पुरुषार्थ में कॾहिं मुश्किल मार्ग अनुभव ई न थिए। केतिरो भी कोई वॾो कार्य हुजे, लेकिन आलमाइटी अथॉरिटी जे आधार सां अति सहज अनुभव थी वेंदो। असांखे सदा याद रहे कि असां सां गॾु केरु आहे। कोई भी कर्म करण खां पहिरियों अथॉरिटी खे साम्हूं रखण सां ॾाढो सहज जज करे सघंदो। बाबा खे साम्हूं लायो, बाबा खे बुद्धि में मन द्वारा याद करो, बुद्धि द्वारा बाबा जी ॻाल्हियूं याद करो, मन ही मन में बाबा खे ॿुधायो बाबा ये कर्म करो या न करो। साम्हूं अथॉरिटी जो आधार हुजण जे कारण सिर्फ़ हुननि खे कॉपी था करणो। कॉपी करण त सहज हूंदो आहे या मुश्किल हूंदो आहे? हा वा न हुनजो जवाब अथॉरिटी खे साम्हूं रखण सां ऑटोमेटिकली असांखे सम्झ में अचे। छोकी हाणे त एॾो ज्ञान ॿुधियो आहे असां बुद्धि में असांजो एॾो ज्ञान आहे, चलो न भी सम्झ में अचे थो त कोई निमित जो वॾो आहे, हुनखां असां पुछी सघंदा आहियूं। या कंहिं ॾींहं जी भी मुरली खणी वठो, हुनमें तव्हांखे उत्तर मिली वेंदो। हुन प्रश्न खे बुद्धि में, या उन ॾींहं जी मुरली हुन प्रश्न खे बुद्धि में रखी हुन मुरली खे ॿुधो पढ़ो, तव्हांखे उत्तर जरूर मिलंदो। त बाबा जी तो हा वा ना हुनजो जवाब अथॉरिटी जे साम्हूं रखण सां ऑटोमेटिकली असांखे मिली वेंदो आहे। जीअं अॼुकल्ह जे साइंस वारा भी मशीनरी तयार कई था न, जो कोई भी क्वेश्चन विझो त हुनजो उत्तर सहज ई मिली वेंदो आहे। मशीनरी द्वारा प्रश्न जो उत्तर निकिरी वेंदो आहे न। कंप्यूटर ते कंहिं भी प्रश्न खे विझो न,
अॼुकल्ह यूट्यूब में त ॾाढो सहज थी वियो आहे, त दिमाग़ हलाइण सां छुटिजी वञे। त ईअं ई आलमाइटी अथॉरिटी खे साम्हूं रखण सां जो बि प्रश्न कंदासीं न मन में, बाबा हिन ॻाल्हि में छा करूं, बाबा ईअं थी वियो, हुनजो उत्तर प्रैक्टिकल में असांखे सहज ई मिली वेंदो। बाबा जॾहिं असां मन बुद्धि सहज सरेंडर थींदासीं त बाबा जो बुद्धि में टच थींदो, सहज मार्ग अनुभव थींदो। ईअं सहज और श्रेष्ठ आधार मिलंदे हुए भी अगर कोई उन आधार जो लाभ न उठाए त हुनखे छा चईंदो? पंहिंजी कमज़ोरी। अञा बि अगर असां बाबा जो ठहण खां पोइ बाबा असांखे जीवन जीअण जे लाइ श्रीमती त ॾे थो, अञा बि अगर असां हेॾे होॾे भटकदा रहंदासीं, हिकु माण्हुनि खां पुछंदा रहंदासीं छा करूं कीअं करूं, सम्झ में नथो अचे, त हीअ असांजी कमज़ोरी आहे। त कमज़ोर आत्मा ठहण जे बजाय शक्तिशाली आत्मा ठहो ऐं ठाहे पंहिंजे खे आलमाइटी अथॉरिटी सम्झण सां टे मुख्य ॻाल्हियूं ऑटोमेटिकली पंहिंजे अंदर धारणा थी वेंदी। वो टे ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि? ख़ुदि खे सर्वशक्तिवान सम्झण सां, मास्टर सर्वशक्तिवान सम्झण सां टे ॻाल्हियूं असां में धारणा थी वेंदियूं। बुद्धि जी ड्रिल करण सां ॿुधल उहो ज्ञान दोहराईंदा आहियो न, भई बाबा प्रश्न छो पुछंदा आहिनि कि वो टे ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि, त असां बुद्धि द्वारा यादि कंदासीं कि वो टे ॻाल्हियूं कहिड़ी थी सघंदा आहिनि। अगरि असां ख़ुदि खे मास्टर सर्वशक्तिवान सम्झंदासीं त असां में छा छा अनुभव थींदो माण्हुनि खे, कि शक्तिशाली माण्हू खे कंहिंखे कोई अथॉरिटी ॾेई वञे त हुनमें छा छा असां अनुभव कंदा आहियूं, कि उहो निर्भयता से सभु कुझु कंदो आहे, कि मूंखे चई मां जो चाहियां उहो करां, कुझु बि ख़राब न थींदो, मूंखे सभु ईंदो आहे। केतिरो नशो निश्चय हूंदो न हुनखे। त बाबा चए थो बुद्धि द्वारा ईअं यादि करो। बाबा जॾहिं बि प्रश्न पुछंदा आहिनि न त बुद्धि जी ड्रिल थींदी आहे, त इहो बि सुठो आहे, इन सां शक्ति वधंदी आहे न। कोई भी अथॉरिटी इन करे न जॾहिं बि असां बाबा जी या सुबुह जो अगरि तव्हां मुरली ॿुधंदा आहियो या हाणे बाबा जा व्यक्ति महावाक्य ॿुधो या कॾहिं बि कुझु बाबा जो ॿुधंदा आहियो न, अधु घंटो कलाक जेतिरो समय बि ॿुधाए पोइ 10 मिंट भले कर्म कंदे हुए बि यादि करो छा छा ॿुधियो। त हिन सां छा थींदो? असांजी बुद्धि में उहो ॻाल्हियूं यादि ईंदियूं, वो यादि ईंदी वेंदियूं त पक्की थींदी वेंदियूं, पोइ शक्ति वधंदी आहे। ये बुद्धि जी ड्रिल आहे, जे बाबा ड्रिल कराईंदे न, हाणे हाणे परम धाम में हली वञो, हाणे हाणे फरिश्तनि जी दुनिया में हली वञो, हाणे हाणे सतयुग में हली वञो। सतयुग जे लाइ बाबा छा छा ॿुधाया अथई, त्रेता जे लाइ छा छा ॿुधाया अथई, द्वापर जे लाइ छा छा ॿुधाया अथई, कलयुग जे लाइ छा छा ॿुधाया अथई। ईअं ई बाबा रोज़ जी मुरली में असांखे पूरे चक्कर जो अलॻि अलॻि रीति सां ज्ञान ॾींदा आहिनि, जिन लोकनि जो ज्ञान ॾींदा आहिनि। त असां रिवाइज करो या अॼु बाबा असांखे इहे ॿुधाइनि था रावण सां विमुख ऐं बाप जी सम्मुख। त ईअं हाणे ॿुधण खां पोइ यादि कजो छा छा ॿुधो। त बुद्धि जी ड्रिल हिनखे चइबो आहे। त ॿुधल उहो ज्ञान दोहराईंदा आहिनि, इहो बि सुठो आहे, हिन सां शक्ति वधंदी आहे। त बाबा प्रश्न पुछनि था कि पंहिंजे खे ऑलमाइटी अथॉरिटी सम्झण सां टे मुख्य ॻाल्हियूं ऑटोमेटिकली पंहिंजे अंदर धारण थी वेंदियूं। उहे टे ॻाल्हियूं कहिड़ियूं? कोई बि अथॉरिटी वारा हूंदा, साधारण अथॉरिटी में बि टे ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। हिकु त हुनखे निश्चय हूंदो आहे, मूंखे चई आहिनि त मां लाइक़ु आहियां, मां करे सघंदो आहियां। ॿियो हुनखे नशो हूंदो, मूंखे चई आहिनि। ॿियो हुनखे निर्भयता हूंदी। ये टे ॻाल्हियूं अथॉरिटी वारो रॉन्ग हूंदे हुए बि, अयथार्थ हूंदे हुए बि केतिरो दृढ़ निश्चय बुद्धि थी करे ॻाल्हाईंदो ऐं हलंदो आहे न। कंहिं माण्हू खे अॼुकल्ह त कूड़ में बि कंहिंखे अगरि अथॉरिटी ॾेई छॾो त उहो कूड़ खे बि सच करण में केॾो उहो नशे सां कंदो। त जेतिरो ई निश्चय हूंदो न ओतिरो ई निर्भयता हूंदी।
जेतिरो ई निश्चय ओतिरो ई निर्भयता थी करे नशे सां ॻाल्हाईंदो। ईअं ई ॾिसो, जॾहिं तव्हां सभी ऑलमाइटी अथॉरिटी आहियो त सभिनि खां श्रेष्ठ अथॉरिटी वारा आहियो, त केतिरो नशो असांखे हुजणो खपे कि असां केरु आहियूं, असां कंहिंखे यादि कंदा आहियूं, असां कंहिंजो रोज़ रोज़ ज्ञान था ॿुधूं, कंहिंजी मत ते था हलूं, केरु असांखे चए थो त हीअं सम्झणो कि सदा नशो रहंदो। ऐं केतिरो निश्चय सां ॻाल्हाईंदासीं ऐं पोइ निर्भयता बि खपे। केरु थो चए असांखे कि मां सर्वव्यापी न आहियां, केरु थो चए गंगा पतित पावनी न आहे, केरु थो चए भगवान मां हिकु निराकार परम पिता परमात्मा शिव मथे रहण वारो, केरु थो चए कि तव्हां सभु आत्मा जनम मरण जे चक्कर में ईंदा आहियो, तव्हां सत्य त्रेता द्वापर कलयुग पूरो चक्कर काटे करे आया आहियो, केरु थो चए। जॾहिं असांखे निश्चय हूंदो न तॾहिं असां हुन नशे निश्चय ऐं निर्भयता सां माण्हुनि खे चई सघंदासीं कि भगवान सर्वव्यापी न आहे, गीता जो भगवान शिव। कोई भी कहिड़े भी रीति सां हार खिलाइण जी कोशिश करे, लेकिन निर्भयता निश्चय और नशे जे आधार सां असां कॾहिं भी हार न खाईंदासीं, सदा विजयी थींदा। विजयी न हुजण जे कारण इन टिनी ॻाल्हियुनि में सां कोई न कोई ॻाल्हि जी कमी, या त मूंखे निश्चय न आहे कि भगवान सर्वव्यापी न आहे। हा भई चवनि था मुरली में आयो, लेकिन मूंखे निश्चय न आहे त आहे शायद न, या त मूंखे निश्चय न आहे, या मूंखे हुनजो नशो न आहे। त निश्चय बि न हूंदो, नशो बि न हूंदो त मां ओतिरी निर्भयता सां चईंदमि न, चईंदमि मां ठीकु आहे त आहे, न आहे त न आहे, मञो त मञो, न मञो। अगरि टिनी ॻाल्हियुनि में असां में कहिड़ी बि ॻाल्हि जी कमी हूंदी न, त असां कंहिंखे न प्रूव सिद्ध करे सघंदासीं कि भगवान सर्वव्यापी न आहे। त ये टिनी ॻाल्हियुनि में पंहिंजे पाण में ॾिसो कि केसि ताईं हर कदम उठाइण में ये प्रैक्टिकल ॻाल्हियूं, ये ॻाल्हियूं प्रैक्टिकल में आहिनि। हिकु थींदो आहे टोटल नॉलेज में, बाप में निश्चय, बाबा में नॉलेज में निश्चय। हिकु थींदो आहे टोटल नॉलेज ऐं बाप में निश्चय हुजे। लेकिन कोई भी कर्म कंदे हुए, बोलदे हुए, ये टई ही क्वालिफिकेशन असां में रहण खपनि। वो प्रैक्टिकल जी ॻाल्हि बि आहे। ऐं जॾहिं ये टई ॻाल्हियूं हर कर्म हर बोल में अची वेंदियूं न, तॾहिं असांजी हर बोल हर कर्म ऑलमाइटी अथॉरिटी खे प्रत्यक्ष कंदो। बाबा जे ज्ञान खे बाबा खे सब प्रत्यक्ष के करे सघंदा आहियूं जॾहिं असां में टे ॻाल्हियूं हूंदियूं। जॾहिं असांखे निश्चय हूंदो मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे, जॾहिं असांखे नशो हूंदो कि मां कंहिंजो ॿार आहियां, जॾहिं असां में वो निर्भयता हूंदी बाबा जी हर श्रीमत के पालन करण जी, बाबा जे हर ज्ञान खे धारण करे ॿियनि खे ॿुधाइण जी, तॾहिं असां हर बोल हर कर्म द्वारा ऑलमाइटी अथॉरिटी खे प्रत्यक्ष करे सघंदा आहियूं। अञा त साधारण सम्झंदा आहिनि इन्हनि जी अथॉरिटी स्वयं ऑलमाइटी बाप ये अनुभव न कंदा आहिनि। अञा असां ये अनुभव तॾहिं कंदा जॾहिं असां हिकु सेकेंड बि बाबा खे न छॾंदासीं। सोचो अगरि हर सेकेंड असां सां गॾु बाप दादा आहिनि, असां हिकु सेकेंड बि अथॉरिटी खे छॾे करे कोई बि कर्म नथा करूं, बोल नथा बोलूं, त बाबा चए थो ॾिसो अथॉरिटी खे भुलजण सां साधारण कर्म थींदो। उहो असां हिकु सेकेंड बि बाबा खे भुलजो ई न त असांखां साधारण कर्म थींदो। छोकी बाबा त सभिनि खां वॾी अथॉरिटी आहे, त बाबा खे यादि करे असां कंहिंसां ॻाल्हायूं, कमु करूं, उहो साधारण थी सघंदो न, थी सघंदो न। त बाबा चवनि था कि अगरि अथॉरिटी खे भुलजंदो त साधारण कर्म थींदो, त अन्य माण्हू खे बि साधारण लॻंदो। जीअं अन्य माण्हू थोरो बहुत कंदा आहिनि उहो ई अनुभव थींदो, जो ईंदो बि त रिज़ल्ट छा निकिरंदी।
माण्हुनि जी विशेषताउनि खे वर्णन कंदे हुए साथ में विशेषता सां गॾु साधारणता बि जरूर वर्णन कंदा। अगरि असांखे अञा माण्हू चईंदा आहिनि हा भई हा सुठो ज्ञान आहे, लेकिन पोइ ईअं बि चवनि की हा सभिनि संस्थाउनि में बि ईअं ई थींदो आहे, जीअं उहो करनि था उहो तव्हां बि कुझु करो था बस। त अगरि माण्हू ईअं चवनि था त मतिलब असां बाबा सां गॾु उन्हनि बाबा खे यादि करे उन्हनि सां न ॻाल्हायोसीं, कर्म न कयोसीं, तॾहिं उन्हनि खे उहो साधारणता नज़र आई। त बाबा चवनि था की त साधारणता थी वई न, हिकु ॿ ॻाल्हि विशेष लॻी, लेकिन हर कर्म हर बोल विशेष लॻी जो कोई सा तुलना ही न करे सके कि हाँ भाई ये ॻाल्हि त बिल्कुलु नई आहे, वो स्टेज अञा न आई आहे। बाबा चवनि था उहा स्टेज असांजी अचणी खपे। अलमाइटी जी कोई भी एक्टिविटी साधारण कीअं थी सकती है? अगर असांखे बाबा जे घर में बाबा जे प्रोग्राम में ईंदे हुए भी या असां सां ॻाल्हाईंदे हुए भी माण्हू चवनि हा भई सभी ईअं ई कंदा आहिनि, ईअं कंदा आहिनि, त मतिलबु असां बाबा खे यादि करे न कयोसीं। छोजी बाबा खे यादि करे करूं त हर कर्म हर बोल में असाधारणता नजर आया, कुछ अलग विशेषता नजर अचे। जी अलमाइटी जी कोई भी एक्टिविटी साधारण कीअं थी सकती है? परमात्मा जी अथॉरिटी ऐं आत्मा जी अथॉरिटी में रात ॾींहं जो फर्क़ु हुजणो खपे। ईअं पंहिंजे पाण सां पंहिंजे बोल कर्म में अन्य आत्माउनि सां रात ॾींहं जो अंतर महसूस कंदा आहियो? असां त महसूस कयो आहे, तॾहिं त असांखे बाबा जो ज्ञान प्रैक्टिकल सुठो लॻंदो आहे न। असां महसूस कयो आहे न कि बाबा जो ज्ञान ॿुधण सां जीवन में ॾींहुं थी वेंदो, ऐं ॿिया जेका बि ॿुधंदा आहिनि पढ़ंदा आहिनि उन्हनि सां कुझु असांजे जीवन में उजालो थोरी ईंदो आहे। हा भई ख़ुशी थींदी आहे, असां टिकाणे वियासीं, मंदिर वियासीं, सत्संग कीर्तन ॿुधियासीं, व्रत जप कयासीं। बाबा जे ज्ञान में केॾो समझ आहे न। जीवन में असांजे जीवन में दुख परेशानी छो थो अचे? पंज स्वभाव संस्कारनि की सोच के परिवर्तन करो त दुख परेशानी ईंदो ई न। जंहिंजे फलस्वरूप असां 21 जन्म कॾहिं भॻवान जी यादि ई न कंदा। त राति जो अंतर एतिरो हूंदो आहे जो कोई खे सम्झाइण जी आवश्यकता ई न थिए, ये अंतर आहे, वो ऑटोमेटिकली सम्झी वेंदो कि भक्ति मार्ग रात आहे, बाबा जो ज्ञान ॾींहुं। त तव्हां बि जबकि ऑलमाइटी अथॉरिटी जे आधार सां हर कर्म करण वारा आहियो, हर डायरेक्शन प्रमाण हलण वारा आहियो, त अंतर राति ॾींहं जो ॾेखारण में ॾियणो खपे न। ईअं अहिड़ो अंतर हुजे जो अचण सां ई सम्झी वञनि कि कोई साधारण स्थान न आहे। असांखे साधारण व्यक्ति सां नथा मिलूं। असां बि सदा घर गृहस्थी में रहंदे हुए बि सदा यादि रखूं मां कंहिंजो ॿार आहियां, मां फलाणी जी मां ज़ाल ससु नुंहुं न, मां कंहिंजो ॿार आहियां। जॾहिं असांखे यादि रहंदो न तॾहिं माण्हुनि खे असां सां मिलंदे हुए कुझु अलॻि अनुभव थिए। ये माण्हू ये स्थान अलॻि आहे, इन्हनि जी नॉलेज साधारण आहे। अहिड़ो जॾहिं प्रभाव पए तॾहिं सम्झो अथॉरिटी खे प्रत्यक्ष कयो। जॾहिं असांजो अहिड़ो प्रभाव पए तॾहिं सम्झो असां बाबा खे प्रत्यक्ष कयोसीं। जे शास्त्रवादियुनि जा बोल ॾेखारण में ॾींदा आहिनि कि हिननि खे शास्त्रनि जी अथॉरिटी आहे, उहे असांजे हर बोल सां अथॉरिटी बाबा प्रसिद्ध थियणो खपे कि हिननि खे अहिड़ा बोल सिखाइण वारो केरु। फाइनल स्टेज त इहा आहे न, बोल सां, चेहरे सां, चलन सां, सभिनि सां अथॉरिटी जो मालूम पइजी वेंदो। फाइनल स्टेज त बोल, चेहरे ऐं चलन सां बाबा जी प्रत्यक्षता थींदी। अॼुकल्ह जे ज़माने में अगरि कोई नंढी भी अथॉरिटी वारा ऑफिसर पंहिंजे कर्तव्य में जॾहिं ईंदा आहिनि त केतिरो अथॉरिटी जो कमु कंदा आहिनि। कर्म ॾेखारण में ॾींदो आहे न, केॾो अथॉरिटी सां कंदा आहिनि। ॾिसो सड़क ते झाड़ू कढण वारो बि हूंदो
उनखे वो ड्यूटी मिलियल आहे केॾी अथॉरिटी सां कंदो। त नशो रहंदो अथसि कि हा मां पूरी साफ़ सफ़ाई थो करां, मूं जहिड़ो कमु न करे सघंदो आहे। कोई माण्हू वञे ॿाहिरि झाड़ू कढण त हुन नशे सां हर कर्म कंदा आहिनि। त असांखे बि नशो हुजणो खपे न। असां रोज़ कंहिंखे था यादि करो, कंहिंजो था ज्ञान ॿुधो, कंहिंजी श्रीमत ते हलूं था। त हुन नशे सां हर कर्म करो, उहा हद जे शास्त्रनि जी अथॉरिटी आहे हुननि खे। ऐं ये असांजी अलौकिक अविनाशी अथॉरिटी है। बाबा असांखे अविनाशी अलौकिक अथॉरिटी ॾिनी अथई बाबा असांखे। नशे सां बाबा जो हर ज्ञान जे पॉइंट जी श्रीमत जी धारणा करणी आहे, ॿियनि खे ॿुधाइणो आहे ऐं पंहिंजो जीवन ओड़ो ठाहिणो आहे। निर्भयता हुजणी खपे कि असांखे केरु थो चए हीअं करण लाइ। अच्छा अहिड़ा अथॉरिटी बाप सम्मुख रखी अथॉरिटी सां हलण वारी आत्माउनि खे बाप दादा जो याद प्यार ऐं नमस्ते। ओम शांति। बाबा खे यादि करो।